नेल्सन मंडेला जो जेको ॾींहुं आहे हिकिड़ो अहम माण्हू आहे जंहिंजे नाले ते हिकिड़ो मंडेला डे सेलिब्रेट थिए थो। ऐं नेल्सन मंडेला खे असांखे सिलेबस में बि रखणु खपे त हीअ दुनिया जो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे असांजे ॿारनि खे पढ़णु खपे। हू 25 सालनि खां बि वधीक तक़रीबन 27 साल जेल में रहियो, पर जॾहिं हुनखे आज़ाद कयो वियो त हुन को बि कंहिंखां रिवेंज कोन वरितो। हुन पहिरीं तक़रीर में चयो त आउं रिकंसिलेशन ते कमु कंदुसि। उहा ई रिकंसिलेशन जी ॻाल्हि जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिते कई हुई त रिकंसिलेशन करे असां अॻिते वधंदासीं। ऐं हुन पंहिंजे इहो बि कोन कयो ते हू पंहिंजी हुकूमत दुबारा वेहणु चाहे हा त हू वेही सघे हा, उहो बि हुन एक्सटेंशन कोन वरितो। त हीउ हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे। ऐं ॿियो दुनिया में जेको हुन जूं कोर्ट्स आहिनि, हुन एजुकेशन ते कमु कयो आहे, हुन पीस लाइ कमु कयो आहे। हुन चयो आहे त पाण तालीम सां सॼी दुनिया खे बदिलाए सघूं था। ऐं इहो असांजे मुल्क ते बि लागू थिए पियो, छाकाणि त असांजे मुल्क में तक़रीबन 2.6 मिलियन जेके ॿार आहिनि उहे स्कूलनि में न आहिनि। उनखां ॿार 80 लख ॿार सिर्फ़ु एजुकेशन लाइ, ब्रदरहुड लाइ। नेल्सन मंडेला जो जेको ॾींहुं आहे इहो दुनिया जो हिकिड़ो अहम माण्हू आहे जंहिंजे नाले ते हिकिड़ो मंडेला डे सेलिब्रेट थिए थो। ऐं नेल्सन मंडेला खे असांखे सिलेबस में बि रखणु खपे त हीअ दुनिया जो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे असांजे ॿारनि खे पढ़णु खपे। हू 25 सालनि खां बि वधीक तक़रीबन 27 साल जेल में रहियो, पर जॾहिं हुनखे आज़ाद कयो वियो त हुन को बि कंहिंखां रिवेंज कोन वरितो। हुन पहिरीं तक़रीर में चयो त आउं रिकंसिलेशन ते कमु कंदुसि। उहा ई रिकंसिलेशन जी ॻाल्हि जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिते कई हुई त रिकंसिलेशन करे असां अॻिते वधंदासीं। ऐं हुन पंहिंजे इहो बि कोन कयो त मुल्क ते हू पंहिंजी हुकूमत दुबारा वेहणु चाहे हा त हू वेही सघे हा, उहो बि हुन एक्सटेंशन कोन वरितो। त हीउ हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे। ऐं ॿियो दुनिया में जेको हुन जूं कोर्ट्स आहिनि, हुन एजुकेशन ते कमु कयो आहे, हुन पीस लाइ कमु कयो आहे। हुन चयो आहे त पाण तालीम सां सॼी दुनिया खे बदिलाए सघूं। इहो असांजे मुल्क ते बि लागू थिए पियो। मुल्क में तक़रीबन 2. उनखां ॿार 80 लख ॿार सिर्फ़ु सिंध में आहिनि जेके स्कूलनि खां ॿाहिरि। असांखे इन्हनि ॿारनि खे स्कूल प्रोग्राम आहे उहो पीस लाइ, एजुकेशन लाइ जेको आहे हिक ॿिए सां प्यार करण वारो। हुन जो जेको मैसेज आहे उहो मैसेज असांखे सभिनी ताईं पहुचाइणु खपे। ऐं मां सम्झां थो त हीअ जीअं असांजे मुल्क में उहा साॻी ॻाल्हि कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बि असांजे फाउंडर बि कई, सभिनी जे बराबरी जी ॻाल्हि, सभिनी जे हक़नि जी ॻाल्हि। ऐं इहा नेल्सन मंडेला जो ॾींहुं असांखे बिल्कुलु स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि में मल्हाइणु खपे। ऐं असांजे पाकिस्तान में उनखे ॾाढो सुठो साईं, वॾी महिरबानी जयपाल साहिब, अवां असां सां वीडियो कॉल जे ज़रिए मौजूदु रहिया।